पंजनि निमाज़ुनि खां बाद में 5 सूरतूं पढ़ो, अल्लाह ताला तव्हांखे तमामु घणा फ़ाइदा ॾींदो। फजर निमाज़ पढ़ी वञो, उन खां बाद में तव्हां यासीन पढ़ो, छो त हदीस में बि इशारो आहे त जेको सूरत यासीन खे सुबुह जो फजर वक़्तु पढ़े थो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो त अल्लाह ताला हुनजे समूरे ॾींहं जूं मुश्किलातूं दूर थो करे छॾे। त तव्हां छो त ॾिसो न, बानो जॾहिं हूंदो आहे न जेको सुबुह जो वञी करे असां जेको आहे मज़दूरी कंदा आहिनि, कमकार ते जेको माण्हू वेंदो आहे कमकार ते रोज़ी जी तलाश में, त जेकॾहिं यासीन पढ़ी निकिरंदो त अल्लाह ताला हुनजा कम ठाहींदो वेंदो। त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि इन हदीस में हिकिड़ी में इशारो कयो आहे त फजर जी निमाज़ पढ़ी तव्हां यासीन सूरत पढ़ो, अल्लाह ताला तव्हांजे सॼे ॾींहं जूं मुश्किलातूं दूर फरमाए छॾींदो। मंझंदि जी निमाज़ पढ़ी करे तव्हां सूरत फतह पढ़ो, सूरत यासीन हे 22-23 सिपारे में आहे, ऐं मंझंदि जी निमाज़ पढ़ी तव्हां सूरत फतह पढ़ो, इहा सूरत 26 सिपारे में आहे। इंशाअल्लाह अल्लाह ताला तव्हांखे तेसी ताईं न मारींदो जेसी ताईं तव्हांखे मदीनो ॾेखारींदो, सम्झा, काबतुल्लाह तव्हांखे ॾेखारींदो, तव्हांखे हज उमरो नसीब अता फरमाईंदो। मंझंदि खां बाद तव्हां सूरत फतह पढ़ो, पहिरियों बि मां अर्ज़ु कयो हुयो, सूरत फतह मंझंदि निमाज़ खां बाद पढ़ो। अमीर हुजे चाहे ग़रीब हुजे, चाहे हुन वटि रुपयो बि न हुजे, तमन्ना इश्क में इहा पढ़ंदो रहे। ॾिस त अल्लाह ताला कीअं थो हुनखे ज़िंदगी मौत खां अॻु में अल्लाह ताला हुनखे जेको आहे त काबतुल्लाह जा दीदार, नबी सही सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रोज़े जा दीदार ज़रूरु अल्लाह ताला हुनखे कराईंदो। ग़रीब त इंशाअल्लाह हिनखे छॾींदा ई कोन, अमीरनि खे भली पैसे ते नाज़ हुजे, ग़रीब इंशाअल्लाह हिन सूरत खे छॾींदा ई न। अल्लाह ताला में उमेद आहे त अल्लाह ताला ज़रूरु हुन पार ते घुराईंदो। त बहरहाल मंझंदि निमाज़ खां बाद में तव्हां सूरत फतह पढ़ो, इहा सूरत 26 सिपारे में आहे। टेपरी निमाज़ खां बाद में सूरत नबअ पढ़ो, अम सिपारो 30 सिपारे जी पहिरीं सूरत, त इहा सूरत नबअ पढ़ो, छो त हिन में क़यामत जा तज़किरा आहिनि, क़यामत जा हालात। इंशाअल्लाह अल्लाह ताला इन सूरत जी बरकत सां अल्लाह ताला तव्हांखे क़यामत जी गर्मियुनि खां बचाए छॾींदो। हे मां पंहिंजो न बल्कि अकाबिर जो वज़ीफ़ो थो ॾसांव। ऐं अहिड़ी तरह सां मग़रिब निमाज़ खां बाद में तव्हां जेको आहे त सूरत वाक़िया पढ़ो, जेकॾहिं अल्लाह ताला तव्हांखे फ़ुर्सत ॾे, मग़रिब निमाज़ खां बाद में तव्हां सूरत वाक़िया पढ़ो, छो त सूरत वाक़िया पढ़ण सां अल्लाह ताला तव्हांजे जेको आहे त तंगदुस्ती दूर करे छॾींदो, परेशानी। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इहो वज़ीफ़ो आहे, नबी सही सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इहो वज़ीफ़ो ॾिनो आहे। हज़रत अब्दुल्लाह बिन मसूद रज़ी अल्लाह ताला अन्हु आख़िरी ॾिहाड़नि में पया हुया, मौत जे बिस्तरे ते हज़रत उस्मान रज़ी अल्लाह ताला अन्हु आयो, ए अब्दुल्लाह बिन मसूद, दिलि चए थी त मां तुंहिंजे तावन जे लाइ कुझु मां तोखे ॾियां। हज़रत अब्दुल्लाह बिन मसूद फरमाए मूंखे का ज़रूरत न आहे अमीरुल मोमिनीन। हज़रत अब्दुल्लाह बिन मसूद रज़ी अल्लाह ताला अन्हु खे हज़रत उस्मान साईं फरमायो, भला तुंहिंजी न्याणियुनि खे जेको आहे त कम में ते ईंदो न, उन्हनि खे ख़र्चो वग़ैरह कम में ईंदो, मां तोखे ॾियां, तूं न्याणियुनि खे ॾे। त हज़रत अब्दुल्लाह बिन मसूद फरमाए साईं इन जो बि फ़िक्र न कयो, अल्लाह वारनि जी ॻाल्हि आहे, इन जो बि फ़िक्र न कयो, छो त मूंखे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो वज़ीफ़ो ॾिनल आहे। साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इहो सूरत वाक़िया जो वज़ीफ़ो ॾिनो आहे त जेको पाबंदी सां पढ़ंदो अल्लाह ताला उनजे घर मां तंगदुस्ती खे दूर कंदो। मां पंहिंजी न्याणियुनि खे चवंदो आहियां उहे वाक़िया सूरत खे पढ़ंदियूं आहिनि। मग़रिब खां बाद सूरत वाक़िया ऐं इशा खां बाद में सूरत तबारक पढ़ो, पढ़ो छा सूरत तबारक जी तिलावत कयो, इशा खां बाद में खोले करे क़ुर जो दीदार बि कयो, तव्हां पढ़ंदा बि वञो त हुन में कहिड़ा न अल्लाह ताला जेको आहे त हालात खे ज़िक्र कयो आहे, उन में बि अल्लाह ताला जेको आहे त आख़िरत जे हालात खे ज़िक्र कयो आहे। सूरत नबा ऐं सूरत तबारक, सूरत तबारक इहा 29 सिपारे जो इब्तिदा आहे। सूरत तबारक पढ़ण सां इंशाअल्लाह अल्लाह ताला तव्हांजे क़ब्र जे अज़ाब खे दूर करे छॾींदो। त साहबी हुया चवनि था या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मिशका शरीफ़ जी हदीस आहे, जिल्द नंबर अव्वल, या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, असां जेको आहे त हिकु जॻह ते वियासीं, पोइ खीमो जो हणूं पिया त वरी हेठों धरती मां तबारक पढ़ण जो आवाज़ पियो अचे, वरी असां परे वियासीं। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इहा ई ॻाल्हि ॿुधाई त इहो हमरा तबारक पढ़ंदड़ हूंदो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए त तबारक सूरत क़ब्र जे अज़ाब खे दूर करे छॾींदी आहे। त बहरहाल इहे 5 कम कयो, अल्लाह ताला तव्हांजी तंगदुस्ती दूर फरमाईंदो, अल्लाह ताला तव्हांखे आख़िरत जे अज़ाब खां बचाईंदो, क़ब्र जे अज़ाब खां बचाईंदो, ऐं अल्लाह ताला तव्हांखे जेको आहे त भले साईं जो भलो पार ज़रूरु ॾेखारींदो। इंशाअल्लाह अल्लाह ताला असांखे नसीब अता फरमाए। बाक़ी इन सां गॾु इहो बि यादि रखो त ईअं न आहे सिर्फ़ु सूरतुनि त पोइ हक़ खाऊं था असां बसि आख़िरत में कामयाबु रहंदासीं, न, बल्कि हर कंहिं ग़रीबनि जा पंहिंजा हक़ आहिनि, हर कंहिंखे हक़ त ॾियणा हूंदा आहिनि, बल्कि हिननि सूरतुनि जी इहा फ़ज़ीलत आहे। अल्लाह ताला खां दुआ आहे अल्लाह ताला असांखे अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।